मुस्लिम लीग नून जे सूबाई अॻवाननि निहाल हाशमी ऐं खेलदास कोहिस्तानी ऐं ॿियनि जी ठठो आमद एन 225 ते नून लीग जे उम्मीदवार रसूल बख्श जाखरो जी चूंड मुहिम शुरू करे छॾी। इन मौक़े ते नवाज़ लीग अॻवाननि चूंड सिलसिले खे जलसे खे ख़िताब कंदे चयो त पीपी वारनि हमेशह ठठे जे माण्हुनि खे जाहिल समझी हिक ई नारे पुठियां लॻाए ठठे खे तबाह कयो आहे। हिन वक़्तु ठठे में इंतकामी कार्रवायूं उरूज ते आहिनि, पर असीं ठठे खे मुखालफ़नि लाइ नोगो एरिया बणजण न ॾींदासीं। ठठे ऐं सिजावल में सैलाब मुतासिर अञा ताईं बेघर आहिनि। इन्हनि खे अझो नाहे मिली सघियो ऐं न ई ठठे खे तरक़ियाती कम कराए तरक़ी वठाई आहे। पीपी जे किले ठठे जा माण्हू हिन वक़्तु पीअण जो पाणी बि पैसनि ते वठी रहिया आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त उन्हनि खां हिसाब वठिजे। तीर जो निशान यज़ीद जी अलामत आहे, जेको हाणे अवामी मक़बूलियत विञाए वेठो आहे। सिंध खे हिन ॾुखे वक़्त में शींहं जी ज़रूरत आहे, तंहिं करे ठठे जी अवाम खे खोखलनि ऐं फ़रेबी नारनि मां ॿाहिरि अची पंहिंजे हक़नि ऐं वसीलनि जी मालिकी करण लाइ पैदागीर टोले खे शिकस्त ॾेई हक़ीक़ी नुमाइंदनि खे अॻियां आणणु घुरिजे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।